खां उन्हनि खां असली शइ घुरी वठूं। हिकिड़ी असां ॾाढी सुंदर कथा पढ़ी से स्वामी असांजा शांति प्रकाश महाराज जन, उन्हनि जी ॾाढी हिकिड़ी सुंदर किताब में सत्संग वर्खा उन किताब जो नालो, उनमें असां हिकिड़ी कथा पढ़ी से, उहो असां ॾाढनि जॻह ते ॿुधाई आहे कथा। तव्हांखे ॿुधायूं भाई, ध्यान सां ॿुधंदव, थी थो सघे तव्हां कथा इहे ॿुधी बि हुजनि संतनि जी, है न, तव्हां ते विशेष कृपा आहे। त ॾाढी सुंदर हिकु बार हिकिड़ी घटना थी। हिकिड़ा संत हिकिड़े नगर में विया, भजन कीर्तन कनि पिया, त काफ़ी संगत उन्हनि सां मिलण आई। हिकिड़ो नौजवान उहो बि संतनि जो दर्शन करण वियो, त हुन ॾिठो कि अरे वाह, संत त ॾाढा बढ़िया आहिनि, संतनि वटि खूब माल पाणी थो अचे। नज़र ई केवल हुनजी उहा लालची माण्हू, अमरावती जो न हुयो शायदि उहो। चओ हरे राम, अलाए मतां हुजे बि भैया, चओ जय श्री कृष्ण। उनजी नज़र पई कि संत आहिनि, वेठा आहिनि, उन्हनि जे चरणनि ते कई ॼणा धन दौलत सोन चांदी सभु रखे था वञनि, मिठाइयूं रखे था वञनि, पाखर प्रसाद रखे था वञनि, ऐं संत पाण वटि नथा रखनि, सभु लुटाए था छॾनि। मन में लालच आई कि छो न मां संतनि जो संग कयां, उन्हनि जो सेवादारी बणिजा, त कुझु कुझु मूंखे बि ॾींदा वेंदा, थोरो घणो मूंखे बि मिली वेंदो। बढ़िया, महिनत त कुझु करणी कोन्हे, बसि हुननि जो सेवक ई त बणजणो आहे। पर ध्यान ॾिजो, रामायण में चवनि था सभिनीनि खां कठिन में कठिन धर्म आहे त उहो सेवक जो धर्म आहे। चवनि था गुरु बणजण बि ॾाढो सरल आहे, पर सेवक बणजण कठिन आहे। चओ हरे राम। वचन ॾियण ॾाढो सरल आहे, पर उन वचननि ते हलण उहो सेवक बणजण कठिन आहे। चओ राम, हरे राम, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। नज़र वई, वनी प्रार्थना कई, बाबा मां तव्हांजो सेवक तो बणजण चाहियां, तव्हां जाॾे जाॾे वेंदव मूंखे गॾु वठी हलजो, मां तव्हां सां गॾु रही सेवा तो करणु चाहियां। संतन चयो ठीकु आहे भाई, रही पओ, तूं बि चेलो बणजी वञ, सुभाणे असां टिनि ॾींहंनि जे लाइ ॿाहिरि वेंदासीं, असां सां गॾु हलजां। चई बिल्कुलु बाबा, मां घर मां मोकल वठी अचां थो, ऐं मां तव्हां सां गॾु हलंदुमि। वियो घर, माता पिता खे ॿुधाई त माता पिता ख़ुशि थी विया, चल भैया संतनि जो संग कर। माता समझायो भी कि संतन वटि ॾाढा अनमोल कीमती हीरा मोती हूंदा अथई। कहिड़ा कहिड़ा भाई? वचन रूपी, नाम रूपी। संतन खां उहो वठी अचजां, यानी वने तो त संतन जो लाभ वठजा। हाणे उहो त लालची माण्हू चई तूं चिंता ई न कर अम्मा, मां त खूब लाभ वठी ईंदुमि। दिमाग में त ठाने वेठो भाई जेकी आवक ईंदी, जेको चढ़ावो ईंदो सभु मूंखे मिलणो आहे। वयो संतन सां यात्रा शुरू थी, त वने पियो त माता रोटी पाए ॾिनी कि खण पुट, हे दॿे में मां तोखे 3 फुल्का ॾियां थी, भाॼी ॾियां थी, वञी करे रस्ते ते तूं खाइजां, बुख लॻई त, ऐं संतन खे बि खाराइजां। 3 फुल्का ॾिना, माता दबले में बंदि करे वयो। यात्रा अॻिते वधी, संत हिकु जॻह ते बीठा, चयूं भाई थकिजी पिया आहियूं, हिते नदी बि आहे, मां स्नान तो कयां, जेसि ताणी तूं रोटी पाए रख त भोजन कयूं था। चओ हरे राम। हा बाबा तव्हां स्नान करे अचो। हाणे हुयो त लालची माण्हू, जीअं संत स्नान करण विया, दबलो खोलियईं त घणा फुल्का? 3। सोची हाणे संत ईंदा त भैया मूंखे हिकु मिलंदो, संतन खे 2 त ॾियणा पवंदा न भैया, संतन खे त 2 ॾियणा पवंदा, पाण खे घटि मिले पर संतन खे वधीक ॾियणो पवंदो। हाणे मन में लालच, कि मां संतन खे 2 छो ॾियां। हिकिड़ो तुरंत खाई वियो, तुरंत फुल्को खाई वियो। हाणे घणा बचा? 2। चई संत ईंदा, हिकिड़ो संत खाईंदा, हिकिड़ो मां खाईंदुमि। आया संत, एतिरे में स्नान करे संतन चयो भाई रोटी पाए। चई हा बाबा, हिकु फुल्को तव्हांजो, हिकु मांजो। और संत बि पहुतल दरवेश, उन्हनि चयो यार तुंहिंजी माता त 3 फुल्का ॾिना हुया। चओ हरे राम। हाँ पुट, तुंहिंजी माता त दबले में 3 फुल्का ॾिना, हे त 2 ई आहिनि। चई न बाबा, 2 ई आहिनि फुल्का, त हिकिड़ो तव्हांजो, हिकिड़ो मुंहिंजो। चई न, मां सम्झां तो, मूंखे यादि आहे कि तुंहिंजी माता दबले में 3 फुल्का विझी ॾिना। चई न बाबा, मां सच तो ॻाल्हायां। चई सच सच ॿुधाए, काॾे वियो फुल्को? चई बाबा मूंखे न ख़बर आहे। संतन चयो आहे त टेढ़ो माण्हू, कोई ॻाल्हि न आहे। फुल्को खाधो, संतन गिरो वरितो, अॻिते वधिया त हिकु जॻह नदी आई। नदीअ में, नदी खां पार पवणो हुयो, कोई नाविक न हुयो। सेवक पुछियो हाणे कीअं पार थींदासीं? संतन चयो तूं मुंहिंजो हथु पकड़, ऐं जीअं जीअं मां तो चवां तीअं तीअं चइजां, नदी पार थी वेंदासीं। अच्छा, संतन जो बाह पकड़ी, हथ पकड़ी, और संतन प्रार्थना कई कि हे प्रभु कृपा कयो, असांखे नदी पार कयो, महर कयो। और संतन हिकु पेर नदीअ ते रखियो त ईअं लॻो कि जीअं धरतीअ ते असां पेर रखंदा आहियूं, और संत हली हली करे पार। सेवक भी प्रार्थना कई संतन जे चवण ते, त उहो सेवक भी हली हली करे
पार थियो, एड़ो चमत्कार ॾिसी ख़ुशि थियो, जय जयकार करण लॻो संतन जी। बाबा तव्हां ते त भगवान जी वॾी कृपा आहे, तव्हां त जादूगर आहियो, तव्हां ते त वॾी कृपा आहे, दया आहे, दया आहे, ॾाढो सुठो, अॼु त तव्हां बढ़िया फोकट में कमु कढी वरितो, नाव जा पैसा बि न लॻा। संतन चयो हा ॾिस भगवान रक्षा कई आहे न, हाणे जंहिं भगवान तोखे नदी पार कई आहे उन भगवान जी सौगंध कसम थी ॿुधाए टियों फुल्को काढियो। चओ हरे राम, ॿुधाए टियों फुल्को काढियो। वो सोचण लॻो कि बाबा त फुल्को छॾनि ई कोन था। बाबा मां कसम थो खावां, मां वटि मूंखे ख़बर ई कोन्हे फुल्को काथे आहे। संतन चयो कमाल आहे, भगवान जी बि कूड़ी कसम थो खाए। हल भैया अॻिते वध। हिक जगह आग लॻल हुई, बाहि लॻल हुई, हाणे कीअं पार थींदासीं? बाबा चयो बस उहो ई कर, बाह पकड़, वरी प्रभु के प्रार्थना कर, असांखे कोई भी तकलीफ़ अचे त प्रभु के प्रार्थना कर भैया। वरी प्रार्थना कयूं त आग खां बची विया, पार थी विया। संतन चयो हाणे जंहिं प्रभु तोखे आग खां बचायो आहे उनजी कसम थी ॿुधाए टियों फुल्को काढियो। बाबा तव्हां त भुलिजो ई कोन था, अमरावती खां नागपुर पहुची वियासीं, तव्हांखे अञा फुल्को ई फुल्को थो लॻे। दया कयो बाबा, मूंखे ख़बर ई कोन्हे, टियों फुल्को काढे वियो, मूंखे कुछ खबर ही कोने। संतन चयो बस भैया हे टेढ़ो माण्हू आ, जब सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली, सब तो खबर आ तव्हांखे, हा न। संतन चयो ठीकु आहे, हाणे वेठा हिकिड़ी जगह ते वण जे छांव में। संतन चयो ॾिसो साम्हूं कुछ पत्थर पिया आहिनि। हा बाबा 3 पत्थर खणी आ, जल्दी डुक पाए वियो नौजवान, 3 पत्थर खणी आयो। संतन पंहिंजो अंगोछो लपेटियो, पत्थर अंदर विधा ऐं चयो भगवान के प्रार्थना कर कि हे प्रभु, हे कृष्ण कृपालु दयालु, मेहर कर, ये 3 पत्थर 3 हीरा बणाए छॾ। जी बाबा ईअं थोड़ी थींदो आहे, तू कर त सही प्रार्थना भाई। संतन जे चवण ते प्रार्थना कई, अंगोछो हटायूं त उहे 3 पत्थर छा बणजी विया? 3 हीरा। चओ हरे राम। अरे गदगद थी वियो, खुश थी वियो, एड़ा कीमती हीरा तो न कॾहिं जीवन में न ॾिठा, बेशकीमती हीरा। अची बाबा तव्हां ते त दंडवत प्रणाम कई, तव्हां ते वॾी कृपा आहे प्रभु जी, तव्हां त जादूगर आहियो, जादूगर। चई न, ये सब प्रभु जी दया आहे। चई अच्छा बाबा हाणे हेॾे कीमती हीरनि जो छा कंदव? घणा हीरा आहिनि? 3 आहिनि, हिकिड़ो तू रख, हिकु मां तो रखां। चई बाबा 3? चई जंहिं 3 फुल्को खाधो हूंदो हुनखे 3 हीरो मिलंदो। चओ अरे राम, जंहिं बि 3 फुल्को खाधो हूंदो हुनखे 3 हीरो। अरे हाणे त चरणनि ते किरी पियो। चई बाबा तव्हांजी कसम 3 फुल्को मां ई खाधो आहे, मां सच तो ॿुधायो 3 फुल्को मां ई खाधो आहे। संतन जन भेण असांजी छाजे लाइ तो कसमूं खाए? तू त पहिरियों चए पियो भगवान जी कसम आहे मां न खाधो आहे, न खाधो आहे। चई न, मां कसम तो खावां मां ई खाधो आहे, मूंखे 3 हीरो ॾियो। संत खिलण लॻा। चई कम करे 3 तू रख भाई, असांखे न खपे, 3 तू रख। चओ हरे राम। अम्बुद भाई यात्रा इते ही पूरी कर, वापस वन तू घर वन। छो जो संत समझी आ हिन जो त कम थियो, हे त हिन जे लाइ आयो, लालच जे लाइ आयो। वन भाई तू वन, वापस वन। वयो वापस गदगद थी करे। माता पुछियो अरे एॾो जल्दी वापस हली आया? चई हा अम्मा, मूंते त संतन ॾाढो उपकार कयो आहे, ॾाढी कृपा कई आहे, दया कई आहे, अंगोछे में उहे 3 हीरा लपेटे आयो, मूंखे कीमती 3 हीरा ॾिना अथऊं। माता चयो ॾेखार कहिड़ा हीरा आहिनि? जीअं अंगोछो हटाई त वरी पत्थर। चओ हरे राम। चई मां हीरा खणी आयो, में पत्थर कीअं थी विया? तॾहिं माता रोअण लॻी। चई पुट तोखे संतन जो संग मिलियो वॾनि भागनि सां, जीवन में संतन जो संग तोखे मिलियो, तू ते त प्रभु परमात्मा ॾाढी विशेष कृपा कई, तोखे मोकिलियो हुयो कि वन संतन वटि जेके सच्चा हीरा खजाना पिया आहिनि, हीरा मोती, उहो उन्हनि खां वठी आ, प्रभु जो नाम, प्रभु जी बंदगी भक्ति सेवा वठी आ। तू एक कूड़नि हीरनि जे पोइतों पइजी वए जेके पत्थर जे समान आहिनि। चओ हरे राम। तोखे भैया संतन जी सेवा लाइ मोकिलियोसीं, तॾहिं उनखे अफ़सोस थियो। चओ हरे राम। तॾहिं उन वीचार कयो कि अगर संत पत्थर खे हीरो बणाए था सघनि, त अगर संत हिन खे स्वीकार कर, हिन तन खे, हिन शरीर खे, त छा न बणाए सघंदा? चओ हरे राम। छा न बणाए सघंदा भाई? जीवन में संत संग ॾाढो ज़रूरी आहे, ॾाढो ज़रूरी आहे। छाजे लाइ? छो जो दिल में हो खुशी तो चेहरे पर रंग आ ही जाता है। ध्यान ॾिजो भाई, है न। तव्हांखे कंहिं ॻाल्हि जी खुशी हूंदी न, ख़ासि करे माताऊं, तव्हां लिकाए न सघंदव, कंहिंखे न कंहिंखे ॿुधाईंदव।
चओ हरे राम। दिल में बस खुशी हुजे कंहिं शइ जी, तव्हांखे उत्साह हुजे, प्रेम हुजे, त तव्हां हुनखे ॿुधाए छॾींदव। चवंदा दिल में हो खुशी तो चेहरे पर रंग आ ही जाता है, और मिले संतों का संग तो जीने का ढंग आ ही जाता है। एडो कीमती आ संतन जो संग, त असां खूब उन्हनि जी भक्ति कयूं भाई।